एम्प्लॉइज सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन सेसी में साम्हूं आयल ॿिटिन नौकरियुनि वारो स्कैंडल हिकु भेरो ॿीहर बहस जो मौज़ू बणिजी वियो आहे। जांच दौरान 71 ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि जी छंडछाण कई वई, जिन मां 15 ॼणनि ते हिकु ई वक़्तु 2 नौकरियूं करण जो इल्ज़ाम साबित थियो, जॾहिं त 45 मुलाज़िमनि खे दस्तावेज़नि जी तस्दीक खां पोइ बेॾोही करार ॾिनो पियो। सेसी सिंध जे लेबर ऐं ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट जो ज़ेली इदारो आहे। मामलो तॾहिं साम्हूं आयो जॾहिं अकाउंटेंट जनरल सिंध पारां कुझु मुलाज़िमनि जे रिकॉर्ड बाबति शक ज़ाहिर कयो वियो त उहे मुबैना तौर ते ॿिटियूं नौकरियूं करे सरकारी खज़ाने मां ॿिटी पघार हासिल करे रहिया आहिनि। उन बाद सिंध हुकूमत मामले जी जांच लाइ कदम खयां। सूबाई वज़ीर सईद गनी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾेई जांच कमेटी क़ाइमु कराई, जंहिंजी सरबराही लेबर ऐं ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट जे सेक्रेटरी कई। कमेटी में सेसी जा लाॻापियल ऑफिसर बि शामिल हुआ। जांच कमेटी 71 मुलाज़िमनि खे ज़ाती तौर तलब करे संदन नौकरियुनि जे रिकॉर्ड, दस्तावेज़नि ऐं लाॻापियल इदारनि खां तस्दीक कराई। जांच जे नतीजे में 15 मुलाज़िम अहिड़ा साम्हूं आया जिन ॿिटिन नौकरियुनि जो एतराफ़ कयो ऐं सरकारी खज़ाने में रक़म वापसि जमा कराई। जांच दौरान 15 मुलाज़िमनि मजमूई तौर 2,56,88,013 रुपया सरकारी खज़ाने में जमा कराया। रक़म वापसि कंदड़ मुलाज़िमनि में 17 खां 18 ग्रेड जा डॉक्टर हिना शम्स, डॉक्टर सैयद मुनीब यूनिस, डॉक्टर दीपक, डॉक्टर फहद हुसैन, डॉक्टर फवाद अहमद, डॉक्टर एतजाज़ एहसन, डॉक्टर शफकत अली, डॉक्टर अवेस अबड़ो, डॉक्टर बख्तावर राहपोटो, डॉक्टर नाज़िश कायमखानी शामिल आहिनि। नंढे ग्रेड जे मुलाज़िमनि में नर्स जहांगीर फज़ल, चौकीदार सैफुर रहमान, लेडी अटेंडेंट अनिला, जूनियर क्लर्क साब गुल, जूनियर क्लर्क आशिक हुसैन शामिल आहिनि। उन्हनि मां सभ खां वधीक रक़म डॉक्टर शफकत अली 43,44,412 रुपया वापसि जमा कराई, जॾहिं त डॉक्टर फवाद अहमद 32,38,175 रुपया ऐं लेडी अटेंडेंट अनिला 32,03,880 रुपया जमा कराया। ॿिए तरफ़ साॻी जांच में 45 मुलाज़िमनि खे बेॾोही करार ॾिनो पियो। कमेटी मूजिबि उन्हनि मुलाज़िमनि जा दस्तावेज़ दुरुस्त साबित थिया ऐं इहो वाज़े थियो त उहे सेसी में नौकरी हासिल करण खां अॻु जेकॾहिं कंहिं ॿिए इदारे में कमु कंदा हुआ त उतां क़ानूनी तरीक़े सां इस्तीफ़ा ॾेई पोइ हिते मुक़ररु थिया हुआ। क्लियर करार ॾिनल मुलाज़िमनि में डॉक्टर नौशीन इरशाद, डॉक्टर आसिफ नबी, डॉक्टर पारस मुग़ल, डॉक्टर समरीन दोस्त, डॉक्टर अनीस मंगी, डॉक्टर अस्मा शम्स, वाजिद अली, मोहम्मद यहया, डॉक्टर एमन अशरफ, डॉक्टर अनिला उमर, डॉक्टर विनोद कुमार, डॉक्टर आयशा, डॉक्टर किश्वर कुमार, डॉक्टर अब्दुल जब्बार, डॉक्टर सुमेरा गनी, डॉक्टर सरफराज अली, डॉक्टर अब्दुल वहीद ऐं ॿिया शामिल आहिनि। जेतोणीकि ॿिटियूं नौकरियूं कंदड़ मुलाज़िमनि खां रक़म वापसि वठण खे सरकारी खज़ाने जे तहफ़ुज़ लाइ अहम क़दम करार ॾिनो पियो वञे, पर सवाल इहो बि आहे त जेकॾहिं कंहिं मुलाज़िम केतिरनि ई सालनि ताईं ॿिटी नौकरी कई त इन अरसे दौरान हासिल कयल मुकमल माली फ़ाइदनि, पघारुनि ऐं ॿियनि मरातुनि जो हिसाब कीअं वरितो वेंदो। माहिरनि जो चवणु आहे त रुॻो ओगाड़ी काफ़ी न आहे, पर हिकु मुकमल डेटा शीट तयारु थियणु घुरिजे, जंहिंमें ॼाणायो वञे त हर मुलाज़िम सरकारी खज़ाने मां केतिरी रक़म हासिल कई, उन मां केतिरी वापसि कई वई। सेसी स्कैंडल हाणे रुॻो 15 मुलाज़िमनि खां वसूली ताईं महदूद न आहे। सवाल इहो अहम बणिजी वियो आहे त सरकारी इदारनि में अहिड़ियुनि बेज़ाब्तगियुनि खे रोकण लाइ मुस्तक़िल निज़ाम कॾहिं क़ाइमु थींदो।